हाँ ॿुधाए कीअं बताल थींदो आहे ॿुधाए ॿुधाए बताल कीअं थींदो आहे हाँ बताल कीअं थींदो आहे मुंहुं ख़राब करे थो हाँ ॿुधाए कीअं बताल थींदो आहे ॿुधाए ॿुधाए बताल कीअं थींदो आहे हाँ बताल कीअं थींदो आहे मुंहुं ख़राब करे थो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 237 क़िस्त में अवांजो मनपसंद अदाकार आज़म मेंगल जी हाँ रबन जंहिंखे अवां ॾिसण जे लाइ तमामु घणा सिकायल आहियो जंहिंजे लाइ अवांजे दिलि जूं धड़कनूं तेज़ थी वेंदियूं आहिनि त रबन जो सीन ईंदो या न ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तक़रीबन 3 क़िस्तूं थी चुकियूं आहिनि। आज़म मेंगल बतौर रबन अञा ताईं भी ज़हर ज़िंदगी ड्रामे में ज़ाहिर न आहे थियो। नाज़रीन तमामु वॾी बुरी ख़बर आहे जो आज़म मेंगल ज़हर ज़िंदगी ड्रामे में छो न आहे जेको त तमामु घणो ज़हर ज़िंदगी ड्रामे जो फेवरेट हीरो आहे, फेवरेट अदाकार आहे, फेवरेट माण्हुनि जो मनपसंद अदाकार आहे जंहिंखे हज़ारे माण्हू सिंध धरतीअ जा सिंध जा ॼावा ॾेह तोड़े पॾे में जिथे बि सिंधी भाइर आहिनि जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो ॾिसनि पिया उन्हनि खे तमामु घणो रबन जे किरदार खे मिस कंदा आहिनि। आख़िर रबन वियो त वियो काॾे, रबन त वियो पर रबन जी मीरा बि लापता आहे। जी हाँ नाज़रीन मां अव्हांखे वॾी ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाइण वारो आहियां त रबन ऐं मीरा किथे आहिनि। रबन ऐं मीरा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी कहिड़ी क़िस्त में वापसि ईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो बि ऑन एयर आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी जेको असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते हलंदो आहे। यादि हुजे जंहिं चैनल ते ही वीडियो ॾिसो था उन ई चैनल ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। जी हाँ हर जुमे जी शाम 7 बजे ही ड्रामो हलंदो आहे। हफ़्ते में हिकिड़ी क़िस्त हलंदी आहे जंहिंमें अवांजो मनपसंद अदाकार आज़म मेंगल भी आहे, अब्बास गुल भी आहे, इस्माइल चांडियो भी आहे, एस भट्टी भी आहे, रिमशा शहज़ादी भी आहे, अकबर उतरादी भी आहे, आशिक नवाज़ फनकार फटाको भी आहे, खादिम हुसैन खखरानी भी आहे, महबूब शेख भी आहे, मोहब कुरैशी भी आहे, रिशाद भट्टी भी आहे, शाबान शाकिर भी आहे, यार मोहम्मद बुअड़ भी आहे ऐं इन सां गॾोगॾु सिंध जा लेजेंड अदाकार उस्ताद गुलमुनीर गुल भी आहे, उस्ताद अहमद अली दायो भी आहे। जी हाँ नाज़रीन लाइबा बलोच भी आहे। सिंध जा केतिरा ई ॿिया न्यू टैलेंट अदाकार भी हिन ड्रामे में शामिल आहिनि। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़ त आज़म मेंगल ज़हर ज़िंदगी ड्रामे मां आख़िर वियो त वियो केॾांहुं ऐं रबन मीरा ॿई किरदार तमामु घटि नज़र अचनि पिया बल्कि त ही ॿ किरदार 3 क़िस्तुनि खां नज़र ई न पिया अचनि। सो नाज़रीन एक्साइटेड थियण जी का बि ज़रूरत न आहे, परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे छो त अव्हांजो मनपसंद अदाकार रबन ज़हर ज़िंदगी ड्रामे में वापसि ईंदो। 241 एपिसोड में अव्हां रबन जो सीन बाआसानी ॾिसी सघंदा। 241 एपिसोड में जॾहिं रबन ज़हर ज़िंदगी ड्रामे में ज़ाहिर थींदो त रबन जे हथ में बंदूक हूंदी ऐं रबन जो गेटअप कुझु अलॻि हूंदो। रबन बंदूक खणी करे भागीलो ज़ाहिर थींदो ऐं उन सां गॾोगॾु मीरा बि हूंदी। मीरा ऐं रबन शहर में हिकु घर में रहनि पिया जिथे हुतां वापसि अचण जो सीन ॾेखारियो वेंदो। अहिड़ो कुझु माहौल हूंदो जंहिं करे इहो ज़ाहिर कयो वेंदो ड्रामे में त ही किरदार शहर वियल हुया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जॾहिं रबन वापसि अचे थो हथ में बंदूक आहे त पंहिंजे भाउ राणो ऐं उन जे मथां जेके ज़ुल्म कया आहिनि कमीने कमाल ख़ान उन कमाल ख़ान के निर्वार कंदो। कमाल ख़ान के रईस गफ़ार ख़ान भी पंहिंजे फ़ैसिले में ॾोही साबित कंदो छो त नाज़रीन गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान जे विच में हिकु खूनी तकरार थी चुको आहे। जी हाँ विरासत ज़मीन और अजदाद जी ख़ातिर जेको पाण में विड़िया आहिनि सो उन ॿिन्ही धुरनि में ॿिन्ही भाइरनि जे विच में हिकु वॾो खूनी तकरार थींदो जंहिं तकरार में गफ़ार ख़ान कमाल ख़ान खे राणे जे मथां ज़ुल्म जे ॾोह में रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान जे मथां सज़ा ज़ाहिर कंदो ऐं उन सज़ा में रबन भी अची वेंदो ऐं रबन कमाल ख़ान के मारण जो दावा कंदो त मां कमीने कमाल ख़ान के ना सिर्फ़ राणे जे मथां ज़ुल्म जे बदिले में मारण थो चाहियां बल्कि उन मुंहिंजी ज़ाल मतिलब त मुंहिंजी मन जी राणी मीरा के अगवा कयो, लॼ लुट कई, ज़ुल्म कयो, तशद्दुद कयो ऐसी ताईं जो उहा पंहिंजो होश भी विञाए वेठी। जी हाँ नाज़रीन
रबन ज़हर ज़िंदगी ड्रामे में 241 एपिसोड में वापसि अचण वारो आहे धमाके सां, दोहल दमामन सां ऐं वॾनि धमाकनि सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हांजो मनपसंद अदाकार रबन, जंहिंजो भाउ राणो हिन वक़्तु तमामु घणी कशीदा हालात सां गुज़रे पियो, तमामु घणो बीमार आहे, तमामु घणो एक्साइटेड आहे, तमामु घणो परेशान आहे। रबन जो भाउ राणो, जंहिंजे मथां कमीने कमाल ख़ान तमामु घणा ज़ुल्म कया ऐं उन खां पोइ राणे खे ज़हरीलो इंजेक्शन हणाए राणे खे अधु मौत जो शिकार करे छॾियो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जेको असांजी HDTV यूट्यूब चैनल ते हले पियो। मां अव्हांखे काफ़ी सारे ॾींहंनि खां पोइ अॼु वॾी इंफॉर्मेशन सां ॾियां पियो ऐं इन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॾिसण न विसारींदा, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु सुठी महिनत थियल आहे, तमामु सुठा अदाकार आहिनि ऐं उन ड्रामे में अव्हां ॾिसंदा त वल्लू बरोच जो किरदारु तमामु ज़बरदस्त आहे, जंहिं कांडेरे व्याजखोर खां पैसा वरिता ऐं उनखे पंहिंजो गॾा गिरवी करे ॾिनो ऐं जॾहिं वापसि वल्लू बरोच आयो आहे त कांडेरे व्याजखोर खे पंहिंजा पैसा वापसि ॾियणु पियो चाहे ऐं कांडेरे व्याजखोर खां पंहिंजो गिरवी थियल गॾा वापसि वठणु पियो चाहे। पर अफ़सोस जो कांडेरे व्याजखोर खां वल्लू बरोच जो गॾा हिन वक़्तु मरी चुको आहे। हाणे वल्लू बरोच कांडेरे व्याजखोर मतिलबु अकबर उतरादी खे कमीने कमाल ख़ान, मतिलबु हुन ड्रामे में कमाल ख़ान जो किरदारु आहे पर तमामु सुठो आहे, उन ॾे वठी थो वञे ऐं हुते उन गॾा जो फ़ैसिलो थिए थो। गॾा जे फ़ैसिले में वल्लू बरोच कांडेर सां जेकी तादी करे थो, शल अहिड़ी तादी कंहिं सां बि न थिए। नाज़रीन, सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कादन कबूतरी, जंहिंसां उनजा सौट ॾाढू कबूतरी वारा तमामु घणा कस्त आहिनि, तमामु घणा साड़ में सड़नि पिया, त कादन कबूतरी वटि जेका वीहजरे बनी आहे आख़िर इहा छो रहियल आहे। कादन कबूतरी बि असां वांगुरु लांगड़ लाह बणिजी वञे ऐं असां वांगुरु ही परेशान हुजे, असां वांगुरु ही फॾनि फसादनि में कमु करे। सो नाज़रीन, ॾाढू वारा वॾा जुआरी आहिनि, फोरू आहिनि, चोर आहिनि, धाड़ेल आहिनि, उहे गॾोगॾु पंहिंजे सौट कादन कबूतरी, जेको आज़म मेंगल किरदारु अदा करे पियो, उन खे कबूतरनि जी बाज़ीअ ते लाहे उन जा लाह ताह कढी छॾींदा ऐं उन खां पोइ अव्हां ॾिसंदा त कादन कबूतरी जो हिकिड़ो दोस्त जेको कुर्बू कबूतरी आहे, हर एपिसोड में कंहिं न कंहिं बहाने कबूतरनि जी बाज़ीअ जे बहाने कादन कबूतरी खां वॾी में वॾी रक़म कढी वेंदो आहे। ख़बर नथी पए त कुर्बू कबूतरी कादन जो दोस्त आहे या दुश्मन। आख़िर इहो कुर्बू कबूतरी दोस्त कंहिंजो आहे? किथे ईअं त न आहे जो हीउ ॾाढू कबूतरी वारनि जो ई दोस्त आहे। जी हा नाज़रीन, जंहिंजी ही तस्वीर अव्हां कादन कबूतरी सां अक्सर ॾिठी हूंदी, कादन कबूतरी सां गॾु हिन जो तमामु भलो किरदारु आहे। सो नाज़रीन, कादू कबूतरी ऐं कुर्बू कबूतरी जी जोड़ी तमामु ज़बरदस्त आहे, जीअं रबन ऐं राणे जी जोड़ी आहे, ईअं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इन्हनि ॿिन्हिनि दोस्तनि जी तमामु ज़बरदस्त जोड़ी आहे। कुर्बू कबूतरी ॾाढू कबूतरी जो दोस्त न पर कादन जो जिगरी यार आहे, पर बाज़ी लॻाइण जे लाइ पैसा वठी पियो वञे ऐं बाज़ी मिलाइण जे लाइ बि पैसा वठी वेंदो आहे। आख़िरकार जॾहिं कादन कबूतरी कबूतरनि जी बाज़ीअ में बिल्कुलु ई नाकाम थी वञे थो त छा पोइ कादन कबूतरी ॾाढू वारनि खां पंहिंजा पैसा वसूल करे सघंदो या अञा बि कादन कबूतरी पंहिंजा पैसा लुटाइण में ॾाढू वारनि जे साम्हूं पंहिंजा ॿई हथ खोले छॾींदो? नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त कहाणी सां भरियल आहे। उन सां गॾोगॾु अब्बास गुल, जेको पंहिंजी सौट रूबीअ सां बेपनाह मोहबत कंदो आहे ऐं रूबीअ बि हिन वक़्तु जेको आहे त पंहिंजे सौट अमानत सां, मतिलबु अब्बास गुल सां बेपनाह मोहबत करे पई ऐं उन सां गॾोगॾु रूबीअ उथंदे किस्तुनि में सागर नाले शख़्स सां, सागर नाले छोकिरे सां मोहबत कंदी हुई, जेको हुन खां फ़ोन जे ज़रिए केतिरा ई पैसा वटोल कंदो हुयो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी कहाणी तमामु ज़बरदस्त आहे, फ़नी आहे, ट्रेजिडी आहे, लविंग आहे, रोमांस आहे, एक्शन आहे, इन सां गॾोगॾु ॿाराड़ी सां भरपूर कहाणी आहे। इन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। हीअ ड्रामो हलंदो आहे असांजी HDTV यूट्यूब चैनल ते। जेकॾहिं अव्हां असांजी HDTV यूट्यूब चैनल ते बिल्कुलु ई नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तो, सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त घटि कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। नाज़रीन, हलूं था मेन टॉपिक जी तरफ़। त ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल आख़िर 30 किस्तुनि खां ग़ाइबु छो आहे? जी हाँ नाज़रीन, छो त आज़म मेंगल सां गॾु किरदारु आहे मीरा जो
ऐं मीरा खे जेकॾहिं अव्हां नोट करे ॾिठो हुजे पोइनि सभिनी क़िस्तनि में तक़रीबन 3 महीननि खां मीरा जो जेको आहे त मीरा हिन वक़्तु पेट भरे सां आहे। मीरा खे पंहिंजो ॿारु आहे, मतिलबु त ड्रामे खां अलावा बि उन्हनि जी पर्सनल लाइफ हूंदी आहे। उन हवाले सां मीरा मतिलबु रिमशा शहज़ादी प्रेग्नेंट आहे। प्रेग्नेंट वारी छोकिरी हिन वक़्तु उनजो पंहिंजो महीनो हले पियो ऐं पंहिंजे महीने में त 2 महीना पूरा जेको आहे त रेस्ट थींदो आहे। हिन वक़्तु पंहिंजो महीनो हुयो, इन करे उहा शार्ट थी वई ऐं मीरा हिन वक़्तु ताईं तक़रीबन 2 खां 3 महीना मीरा ज़ाहिर कोन थींदी, छो त मीरा हिन वक़्तु लापता आहे। मीरा जो प्रेग्नेंट वारो सिलसिलो जॾहिं ख़तमु थी वेंदो उन खां पोइ रिलैक्स थी वेंदी त उहा वापसि ड्रामे में ज़रूरु ज़ाहिर थींदी, छो त हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त हले पियो। उनजी हर एपिसोड हलंदी आहे पंहिंजो टाइम टेबल सां। जेकॾहिं रिमशा जी ख़ातिर मीरा जी ख़ातिर ड्रामे में ब्रेक हणंदा त तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। दोस्तों सिंध टीवी वारनि जी मैनेजमेंट में ड्रामो ठहियलु आहे। इन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधायां त असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते बि ड्रामो ठहियलु आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो आहे, किथे हलंदो आहे, कीअं हलंदो आहे, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि, खोड़ सारा सवाल माण्हुनि जे ज़हन में फिरंदा आहिनि। मां अव्हांखे हर वीडियो में ॿुधाए नथो सघां, पर क़िस्मती अॼु बि वीडियो में ॿुधायां पियो, छो त तयारु हुजो। ईंदड़ जुमे ते आज़म मैंगल जो ज़बरदस्त ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, अब्बास गुल जो सुपर हिट ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, इस्माइल चांडी जो बेस्ट ट्रेजडी डायलॉग वारो ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ईंदड़ जुमे ते शाम 7 बजे हलंदो, जंहिंमें ना सिर्फ़ु आज़म मैंगल, अब्बास गुल, इस्माइल चांडो बल्कि अकबर उतरादी, वल्लू बरोच ऐं उन सां गॾोगॾु महबूब शेख, मोहब कुरैशी, रिमशा शहज़ादी, लाइबा बलोच ऐं खोड़ सारा अदाकार सिंध जा हिन ड्रामे में शामिल आहिनि, जंहिंमें एस भट्टी, अयूब आड़ी ख़्वाब हिन ड्रामे में दोस्तो जो किरदारु अदा करे पियो। जी हाँ दोस्तों, इन ड्रामे में कुझु नवां न्यू टैलेंट अदाकार बि शामिल आहिनि, सो ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदा रहंदा असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। ऐं दोस्तों मां अव्हांखे पहिरें में इंफॉर्मेशन ॾिनी आहे त जेकॾहिं अव्हां हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया, अव्हां बि चाहियो पिया त असां बि हिन ड्रामे में हिसो वठूं, असां बि हिन ड्रामे में पंहिंजे सीनियर अदाकारनि सां गॾु ज़ाहिर थियूं, असांखे बि मौक़ो मिले त पोइ देरि न कयो, हींअर ई असांजे नंबर ते असां सां राब्तो कयो। जी हाँ दोस्तों, 0302390181 हिन नंबर ते व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं गॾु फ़ोटूं गॾिवाई छॾींदा त असां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इनशाला जेकॾहिं अव्हां टैलेंटेड आहियो, अव्हांजे अंदरि सलाहियत आहे त असां अव्हांखे ज़रूरु मौक़ो ॾींदासूं। दोस्तों ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। हिन जुमे ते ज़बरदस्त कहाणी सां, ज़बरदस्त एक्शन सां, सुपर हिट डायलॉगनि सां, बेस्ट अदाकारनि सां मुश्तमिल एपिसोड जेका अव्हां हिन जुमे ते शाम 7 बजे ॾिसी सघंदा। हिन क़िस्त खे ॾिसणु न विसारंदा। इहा क़िस्त तमामु ज़बरदस्त क़िस्त आहे। हिन क़िस्त में तमामु वॾो मज़ो आहे दोस्तों, हिन क़िस्त में तमामु घणो मज़ो आहे। हिन मज़े खे मिस न कंदा, छो त हिन ड्रामे में अव्हांजो मनपसंद अदाकार आज़म मैंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, पर उतरादी, सिजाद समो, महबूब शेख, महबूब टोटाणी, महबूब कुरैशी ऐं उन सां गॾोगॾु मोहब कुरैशी ऐं शाबान शाकिर ऐं ज़ाकिर खोसो, रफ़ीक जान लेगारी, उस्ताद गुल मुनीर गुल, उस्ताद अहमद अली दायो ऐं इन सां गॾोगॾु ख़ादिम हुसैन खखराणी ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन में शामिल आहिनि, जंहिंमें त न्यू टैलेंट अदाकार असां सां कॉल जे ज़रिए राब्ते में आया। न्यू एडिशन जे तौर ते असां उन्हनि खां एडिशन वठी कमु करायोसीं। उनमें बि काफ़ी सारा दोस्त आहिनि, तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे, जंहिंमें त जावेद बुरड़ो, रहीम बुरड़ो ऐं उन सां गॾोगॾु ॿिया केतिरा ई अदाकार आहिनि। कंहिंजो नालो खणी कंहिंजो खणा, इमदाद हुसैन लाशारी। दोस्तों हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। हिन ड्रामे में यार मोहम्मद बुअड़ बि तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई आहे, पर अव्हां हिन नालनि खे सुञाणे त न सघंदा हूंदा, छो त ही न्यू टैलेंट अदाकार आहिनि। बाक़ी फेमस अदाकारनि में अकबर उतरादी, आज़म मैंगल, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, एस भट्टी, रिमशा शहज़ादी, लाइबा बलोच, वल्लू बरोच जे किरदार में आशिक नवाज़ ऐं महबूब शेख, उस्ताद गुल मुनीर गुल, उस्ताद अहमद अली दायो ऐं नदीम चांडियो बि हिन ड्रामे में शामिल आहे। दोस्तों
ही ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। हिन ड्रामे में अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल जो शाट थी वञणु सिर्फ़ु उनजी हिकिड़ी ही वजह आहे जो आज़म मेंगल सां गॾु रिमशा शहज़ादी जो किरदारु आहे, मतिलबु रबन सां गॾु मीरा जो किरदारु हूंदो आहे। सो मीरा जेकॾहिं ड्रामे में न हूंदी, एब्सेंट हूंदी, त रबन जो किरदारु कंहिंसां ॾेखारियो वञे। सो इन करे ही महीनो आज़म मेंगल ज़हर ज़िंदगी ड्रामे में शाट हुयो, पर हाणे 241 एपिसोड में आज़म मेंगल धमाकेदार एंट्री कंदो। इन एंट्री में अवां ॾिसंदा त आज़म मेंगल तमामु सुपर हिट डायलॉगुनि सां, सुपर हिट एक्शन सां, सुपर हिट परफॉर्म सां अवां जे साम्हूं हूंदो ऐं उन सां गॾो गॾु अवां खे ॿुधाईंदा हलूं त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी आज़म मेंगल कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो। तमामु बहितरीन अदाकार है, सिंध ऐं बलूचिस्तान जो तमामु नाले वारो अदाकार, स्टेज जी दुनिया जो बेताज बादशाह आज़म जान मेंगल, जंहिं केतिरा ई केटियनि ते मेगा सोप सीरियल ड्रामा बतौर हीरो जे तौरु अदा कया ऐं केतिरा ई एवार्ड माणिया। सो ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जे किरदार सां तमामु घणो माण्हुनि खे सुञाणींदा आहिनि, जॾहिं त सिंध जी पहिरीं मेगा सोप सीरियल पत्थर दुनिया में आज़म मेंगल बतौर कमाल ख़ान जो किरदारु अदा कयो। कमाल ख़ान जे किरदार में आज़म मेंगल मूसा ख़ान जो पुटु कमाल ख़ान हिकु अहिड़ो वॾेरो किरदारु अदा कयो जंहिंखे सिंध में ॾे तोड़े पड़े में हर माण्हू सुञाणींदो आहे। पर हिन ड्रामे में जॾहिं आज़म मेंगल रबन जो किरदारु कयो, फनी ऐं ट्रेजिडी ऐं उन सां गॾो गॾु एक्शन डायलॉग, सो रबन जे किरदार में आज़म मेंगल ना सिर्फ़ु विलन ॾेखारियो बल्कि रोमांस, हीरो, कॉमेडी, एक्शन, ट्रेजिडी, डायलॉग, एंटरटेनमेंट, ये सभु शयूं ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल बतौर रबन जे किरदार में परफॉर्मेंस कई। दोस्तों, तमामु ज़बरदस्त परफॉर्मर आहे, तमामु सुठो परफॉर्मेंस कंदो आहे, तमामु सुठी अदाकारी आहे, तमामु बहितरीन अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जान आहे, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे में जॾहिं असद कुरैशी हालार जो किरदारु अदा करे पियो ऐं हालार जे किरदार में असद कुरैशी तमामु घणी परफॉर्मेंस कई, पर असद कुरैशी खे 22 या 25 किस्त में आउट करे छॾियो। डायरेक्टर ऐं राइटर मिली भगत सां असद कुरैशी जे किरदार खे वाइंड अप बि न ॾेखारियो ऐं उनखे लापता करे छॾियो। जी हा, असद कुरैशी खे बतौर इस्तेमालु कयो वियो, छो त जीअं असद कुरैशी ड्रामे में हूंदो त माण्हू ड्रामे जी तरफ़ ईंदा ऐं ड्रामे खे वॉच कंदा, ड्रामे खे जीअं वॉच कंदा त असां असद कुरैशी खे नील करे छॾींदासीं। इहो ई सिलसिलो हुयो। असद कुरैशी ईअं गाइबु थी वियो, पर उनखां पोइ रबन जो किरदारु राणे सां गॾु एतिरो त फेमस थी वियो, एतिरा त माण्हू ॾे तोड़े पड़े में माण्हू इनखे सुञाणनि पिया, चाहिनि पिया, मोहबत कनि पिया, जो हिन वक़्त ताईं रबन, राणो ऐं मीरा ही टे किरदार ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु वॾी जान आहिनि। पर हाणे त ड्रामे में कुझु नवां अदाकार बि अची विया आहिनि। तक़रीबन 15 किरदार ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नवां लिखी छॾिया। डायरेक्टर जे चवण सां राइटर नवां किरदार लिखिया ऐं राइटर जे चवण सां डायरेक्टर नवां किरदार सिलेक्ट कया। ॿिन्हिनि जी दोस्ती जेको आहे त ता हयात हुजे, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेसीं ताईं आहे डायरेक्टर ऐं राइटर जी दोस्ती ता हयात ई हलंदी, मतिलबु ता हयात मतिलबु ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ज़िंदगी ताईं हलंदी। छो दोस्तों, नवनि अदाकारनि जो एंट्री थियणु इदारे जी मर्ज़ी न हूंदी आहे ऐं मैनेजमेंट मतिलबु डायरेक्टर ऐं राइटर जी मर्ज़ी हूंदी आहे, मिली भगत हूंदी आहे। डायरेक्टर ऐं राइटर उन्हनि खां पैसा वसूल कंदा आहिनि, सो पैसा वटोल करण खां पोइ ॿई पाण में विरहाईंदा आहिनि। सो ईअं ई सिलसिलो हलंदो आहे। 20-30 क़िस्तुनि ताईं ही किरदार कुझु हूंदा, कुझु हलिया वेंदा, कुझु रहिजी वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे, सभिनी दोस्तनि तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। सिंध जा बहितरीन अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में सैयद निसार शाह, रईस गफ़ार ख़ान जो किरदारु तमामु सुपर हिट किरदारु कयो आहे। सैयद निसार शाह, आज़म मेंगल, अब्बास गुल तमामु बहितरीन 3-in-1 कैटेगरी जा ही अदाकार आहिनि, तमामु ज़बरदस्त परफॉर्मर आहिनि। सो रईस गफ़ार ख़ान बतौर निसार शाह तमामु सुठी परफॉर्म कई आहे, तमामु सुठा फ़ैसिला कया आहिनि। रईस गफ़ार ख़ान जो किरदारु तमामु मोतबर किरदारु, अमीराणो किरदारु ऐं सुठो डायलॉगर किरदारु आहे, सुठो इंसाफ़ पसंद अमन परस्त किरदारु आहे। पर उनजो भाउ कमीनो कमाल ख़ान जेको त तमामु ई निगेटिव किरदारु आहे, तमामु ई बुरो किरदारु आहे, जंहिं मीरा जे मथां एॾा ज़ुल्म कया, मीरा जे मथां लज लुट कई, पर उन खां पोइ रबन जे मथां बि तमामु घणो तशदुद कयो, रबन खे
कमीने कमाल ख़ान साफ़ लफ़्ज़नि में ॿुधायो त मां ही तुंहिंजी भाॼाई खे अगवा कयो आहे, मां ही तव्हांजो दुश्मन आहियां। हिकु तरफ़ रबन ऐं राणे जी गुलनि जहिड़ी भेण पठाणी, दादली भेण पठाणी सां पणो कयो, निकाह कयो। उन्हीअ ॾींहं ते कमीने कमाल ख़ान रबन जी लज खे, रबन जी ज़ाल खे, मीरा खे अगवा कराए छॾियो। उथंदे त ईअं पियो लॻे त हीअ मीरा ग़ुलाम जहिड़े दलाल अगवा कई आहे। जी हाँ नाज़रीन, ग़ुलाम जो किरदार भी तमामु ज़बरदस्त किरदार आहे। ग़ुलाम जो किरदार शुरू वारी क़िस्तुनि में त लॻे ई न पियो, पर बाद में जॾहिं हुन पंहिंजे पीउ खे मारियो, माउ खे मारियो, पोइ लॻे पियो त ग़ुलाम जो किरदार वॾो बेग़ैरत ऐं दलाल किरदार आहे। हुन सीननि खां पोइ ग़ुलाम जो किरदार तमामु घणो उरूज ते अची वियो ऐं ग़ुलाम जो किरदार असांजो प्यारो पिनी दोस्त आहे सतार लाड़ उर्फ़ मज्जू, जंहिंखे पत्थर दुनिया जे ड्रामे में मज्जू जे किरदार सां तमामु घणो सुञातो वेंदो आहे। मज्जू उर्फ़ सतार लाड़। सो ग़ुलाम जो किरदार कयो आहे दलाल ग़ुलाम जो, तमामु ज़बरदस्त उन परफॉर्मेंस कई आहे ऐं कमाल ख़ान कई आहे, रईस गफ़ार ख़ान सुठी परफॉर्मेंस कई आहे, रमशा शहज़ादी आल राउंडर आहे, उनजी का ॻाल्हि ई न आहे, उन तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। ट्रेजिडी हुजे, फ़नी हुजे, जेको आहे त चरे जो किरदारु हुयो आज़म मैंगल, जीअं हुन बि तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई आहे। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॿियो सुठी परफॉर्मेंस कई आहे उमेद अली कलवड़। उमेद अली कलवड़ जो जेकॾहिं मां नालो न खणां त इहा उमेद अली कलवड़ सां नाइंसाफ़ी थींदी ऐं मूंखे मज़ो बि न ईंदो, छो त उमेद अली कलवड़ मुंहिंजो फेवरेट एक्टर आहे। उमेद अली कलवड़ जो डायलॉग ॻाल्हाइण जो अंदाज़ ई पंहिंजो आहे। उमेद अली कलवड़ जा मूवमेंट, एक्सप्रेशन चेहरे जा कुझु अलॻि हूंदा आहिनि ऐं उमेद अली कलवड़ जो वॉइस क्वालिटी अलॻि हूंदी आहे ऐं उमेद अली कलवड़ जो एक्सप्रेशन, गेटअप वग़ैरह ऐं लुक, आई लुक वग़ैरह ज़बरदस्त हूंदा आहिनि। डायलॉग डिलीवरी ईअं उछलंदो आहे ॼण गुलाब जा गुल पियो उछले, भले जुमिलो केतिरो ई नंढड़ो छो न लिखियलु हुजे, जुमिलो भले नूर ज़ोर जो कंहिं कम जो बि न हुजे, पर जॾहिं उमेद अली कलवड़ हुन जुमिले खे पंहिंजे लफ़्ज़नि सां उछलंदो आहे त जुमिले में ताक़त अची वेंदी आहे, जुमिले में पावर अची वेंदो आहे, जुमिले में हिकिड़ी जान पइजी वेंदी आहे। सो नाज़रीन, उमेद अली कलवड़ तमामु ज़बरदस्त सुपर हिट एक्टर आहे। अल्लाह साईं उनखे हयाती ॾे, सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे। ॿुधण में आयो हो विच में त उमेद अली कलवड़ खे जेको आहे त थोरो दिलि जो मसइलो थी पियो, अल्लाह साईं उनखे सिहत याबी ॾे। सो नाज़रीन, उमेद अली कलवड़ सो गुड, वेल एंड गुड परफॉर्मर आहे। उमेद अली कलवड़ जी का ॻाल्हि ई न आहे। पहिरें नंबर ते हूंदो सईद निसार शाह वॉइस क्वालिटी में, स्टेज जी दुनिया में, जैसे ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त, पर हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त उमेद अली कलवड़ जी वॉइस क्वालिटी सईद निसार शाह खां सुपर हिट आहे। मतिलबु सईद निसार शाह पंहिंजी लेवल जो, पंहिंजी वॉइस क्वालिटी जो हिकिड़ो बेताज बादशाह आहे, पर उमेद अली कलवड़ पंहिंजी वॉइस क्वालिटी जो बेताज बादशाह। बाक़ी सतार लाड़ आहे, सतार लाड़ जी वॉइस क्वालिटी थोरो मुंझियल आहे, छो त रड़ियूं करण वारा एक्टर जेके आहिनि उन्हनि जो आवाज़ु मुंझी वेंदो आहे। मां बि ही 22-23 मिनट जी वॉइस ॾींदो आहियां, उनखां पोइ मुंहिंजो आवाज़ ई मुंझी वेंदो आहे। सतार लाड़ त हा कंदो आहे पत्थर दुनिया ड्रामे खां वठी, सो रड़ियूं कंदो आहे। मज्जू जो ॿियो नालो मौत आहे, मौत आहे, मौत आहे, अहिड़ा कुझु डायलॉग हणंदो आहे। सो रड़ियूं कंदो आहे, रड़ियुनि वारो परफॉर्मर जेको आहे त उनजो आवाज़ु बंदि थी वेंदो आहे। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HDTV यूट्यूब ते चैनल ते हलंदो आहे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हीअ वीडियो दिलि ऐं जान सां मां ठाही आहे। इन वीडियो खे ॾिसंदा एंड ताईं त तव्हांखे सुठी इंफॉर्मेशन बि मिलंदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HDTV। अल्लाह हाफ़िज़।